वफ़ाक़ी हुकूमत जे मुलाज़िमनि लाइ अहम ख़बर आहे त पेंशन कमीशन 2020 जी सिफ़ारिश ते फिनांस डिवीज़न वफ़ाक़ी मुलाज़िमनि जी पेंशन ज़ाब्तनि में 3 अहम तरमीमूं कयूं आहिनि। ऑफ़िस मेमोरेंडम मूजिबि ज़ाल मुड़िस जी मौत या नाअहलीअ जी सूरत में बाक़ी अहल ख़ानदान जे मेंबरनि खे वधि में वधि 10 सालनि जी पेंशन ताईं महदूद कयो वियो आहे। अगरि पेंशनर जो ॿारु माज़ूर आहे त ताहयात पेंशन मिलंदी। अहल ॿार जी सूरत में 10 सालनि ताईं या ॿार जी उमिरि 21 साल थियण ताईं पेंशन मिलंदी। स्पेशल फैमिली पेंशन में कयल तरमीम तहत पेंशनर जे मुड़िस जे फोत थियण या नाअहली जी सूरत में ख़ानदान जे मेंबरनि खे 25 सालनि ताईं पेंशन मिलंदी। जेकॾहिं पेंशनर जो पुटु या धीउ माज़ूर आहे त उहा पेंशन सॼी उमिरि लाइ हूंदी। फ़ौज ऐं सिविल आर्म्ड फोर्सिस जे समूरनि रैंक लाइ मौजूदा पेंशनर्स जी पेंशन जी शरह में 50% इज़ाफ़ो कयो वियो आहे। हीअ पेंशन मुस्तहिक वारसनि खे मुंतक़िल करे सघिजे थी। 3 पेंशन तरमीम मूजिबि रज़ाकाराना रिटायरमेंट वठंदड़ मुलाज़िमनि खे ॾंड लागू कयो वेंदो। अगरि को मुलाज़िम 25 साल सर्विस जे बाद रज़ाकाराना रिटायरमेंट वठंदो त उन जी पेंशन में कटौती कई वेंदी। पेंशन जी कटौती 3% जी शरह सां थींदी, जेका रिटायरमेंट जी तारीख़ खां शुरू थींदी। इन्हनि तरमीमनि जो बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इन्हनि तरमीमनि ते अमल दरामद लाइ OM समूरनि विज़ारतुनि ऐं डिवीज़ननि खे मोकिले वई आहे। इन्हनि तरमीमुनि ते फ़ौरी अमल दरामद कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची